वठी तही वारो थई मेड़ चो सुभान अल्लाह खोल रुगी छोली पंजी खोल मोती लाल मिलंदई रहमत जो वसकारो थई वंड वठी तही वारो थई खोल रुगो झोली पंजी खोल मोती लाल मिलंदई सोचत कर ऐवान में महफिल कहीं जे मान में सद इन्हैया में सुधारो थई वंड वठी तही वारो थई खोल रुगो झोली पंजी खोल मोती लाल मिलंदई पचर काबे नबी कभी जिक्र खुदा जिक्र नबी ॾाढो अजीब निज़ारो थई वंड वठी तही वारो थई खोल रुगो झोली पंजी खोल मोती लाल मिलंदई माण मज़ो सलवान में बिरत हुजई इहो बात में परवर खे ॾाढो प्यारो थई वंड वठी तही वारो थई खोल रुगो झोली पंजी खोल मोती लाल मिलंदई चो सुभान अल्लाह शब्द ज़मान जूं महफ़िलां भागन में ही घड़ियूं मिलियूं मुमकिन आहे कंहिंजी दिलि में खुटखुंद हुजे त केॾी महिल मौलवी नमाज़ पढ़ाईंदा पर भागन में अहिड़ियूं महफ़िलूं सदाईं न थींदियूं आहिनि छॾ ज़मान जूं महफ़िलां भागन में ही घड़ियूं मिलियूं हिकिड़ो पल में उधारो थई वंड वठी तही वारो थई खोल रुगो झोली पंजी खोल मोती लाल मिलंदी हुजूर फरमाईंदा पिया सहाबियो ॼाणो था त सखी केर अर्ज़ सोना बेहतर अल्लाह अल्लाह जो हबीब थो ॼाणे हुजूर फरमाईंदा पहिरें नंबर ते सखी अल्लाह ॿिए नंबर ते मदीने वारा से फरमाईंदा पूरी इंसानियत में बनी आदम में ॿिए नंबर ते वॾे में वॾो सखी मां मदीने वारो साईं आया जेको कुझु मिलियो आहे जेको कुझु खाऊं था पिया सदको आमना दे लाल जो आहे खज़ाना रब जा थई वंडण वारो मदीने वारो साईं आहे दुआ घुरंदो कर त मौला वरी वरी मदीनो ॾेखार चो सुभान अल्लाह जन जी दिलड़ी लॻल आहे न किन त चंड खे पे नापा ॾिना किन पखियुनि खे पे नापा ॾिना किन सिज खे बि ईअं चयो पियो चो सुभान अल्लाह चए थो त सिज मूंखे ॿुधा त मुंहिंजो जान बि भला किथे आहे ॿुधंदव ॾाढियां सुभान अल्लाह चओ चो सुभान अल्लाह सिज अदा ओॾां वठी हल सिज अदा ओॾां वठी हल मुंहिंजो जान बि आज थे या अहिड़ो ॾसड़ो ॾेई छॾ के चमकरा किथे कमाल वारो हिकिड़ो ई मिसरो थो ॿुधायां हेॾे सारी बिरजी हिन बाह खे काॾे कयां हिन बाह खे काॾे कयां मूंखां तरसियो तिर न थींदो मूंखां तरसियो तिर न थींदो हो दरिया हाणे हिते या अहिड़ो ॾसड़ो को ॾेई छॾ
सखी के दर्जो मिलंदो या न मिलंदो हुजूर फरमांदा ओ जो वडे में वडो सखी तब वो आलम में अथव वो मुस्तफा आबाद में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता इल्म पढ़ंदे पढ़ंदे पढ़ाईंदे दुनिया छॾे वियो न उनखे अल्लाह शहादत जेतिरो मर्तबो अता फरमाईंदो। अल्लाह केवला सही मुफ्ती साहिब जे मज़ार जे मथा करोड़ रहमत व बरकतों नाज़िल फरमाए। करीम रब मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जलवन जा दीदार उनखे मज़ार पुन अनवार में नसीब फरमाए। ज़ियारत मारफत शफात नसीब फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। कुल शरीफ पढ़ो तो समझ ले ईसा रे जवाब लाए दुआ करो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाह।